तेनालीरामन चोरन खे कीअं हरायो? हिकु दफ़ो विजयनगर जे राज में शोधन चोरन जो हिकु झुंड हुयो। हुतों जो राजा कृष्णदेव राय ऐं हुन जा सिपाही हुननि खे पकड़ण जी घणी कोशिश कयूं, पर सफल न थिया। हाणे चोरन खे इहा ख़बर हुई त तेनालीरामन खे राजा ॾाढो चाहींदो आहे ऐं घणियूं ई भेंटियूं बि ॾिनियूं अथांसि। त तेनालीरामन खे लुटण जो फ़ैसिलो कयऊं। हिकु ॾींहुं शाम जो चुपचाप हुन जे बाग़ में घुसी झाड़नि पुठियों लिकी पिया। क़िस्मत सां रामन छत ते हुयो ऐं चोरन खे ॾिसी वतई। रामन सोचे छॾियईं त हिननि चोरन खे कीअं पकड़णो आहे। हेठि लही खुलियल दरीअ जे पासे में बीह करे वॾे वाके पंहिंजे ज़ाल खे चयईं, ॿुधो आहे शहर में ॾाढा चोर थी विया आहिनि, त थोरो होशियार रहणु खपे। हीअं कर, सभु धन ऐं मणिया हिक वॾी पेतीअ में विझी लिकाए था छॾियूं। रामन ऐं हुन जे ज़ाल पेतीअ खे वॾनि वॾनि पथरनि सां भरियाऊं, बगीचे में गीले वञी खूह में केरे छॾियाऊं। पेतीअ जो किरण ॾिसी ऐं हुन जो आवाज़ ॿुधी चोर ॾाढा ख़ुशि थी विया। अधु राति जो जंहिं महिल सम्झियाऊं भई सभई सुम्ही पिया हूंदा, चोर खूह वटि विया। हेॾो सारो पाणी ॾिठाऊं त पाणी कढण लॻा। तेसिताईं रामन ॿाहिरि अची पासे में लिकी पियो। पोइ धीरे सां खोटण लाइ कुझु खणी अची धरती खोटे करे पाणी वाइण जो रस्तो ठाही। पाणी सभिनी झाड़नि खे पहुचे पियो। केॾो होशियार हुयो तेनालीरामन, चोरनि खां पंहिंजे बाग़ जो कमु पियो कराए। तंहिंजे विच में राजा वटि पंहिंजे पुट सां महल मां सिपाही पठण लाइ बि न्यापो पठे ॾिनई। ॾाढी महिनत खां पोइ चोरनि खूह मां पेती कढी सघिया, पर खोलण सां छरो पत्थर ॾिसी सदमो लॻी वियुनि। तंहिंमहिल ई चोरनि खे सिपाहियुनि घेरे करे पकिड़े छॾियाऊं। चोरनि खे जेल वञणो पियो। तेनालीरामन सां ख़ुशि थी राजा हुन जे बहादुरी ऐं ॿुद्धीअ लाइ इनाम ॾिनुनि। सभिनी तेनालीरामन जी ॾाढी साख कई। इहा आखाणी जंहिंमें चोरनि खां महिनत जो कमु करायो वियो, घणा ई साल सभिनी हंधि ॿुधाई वई।